नवदेरो गढ़ी खुदा बख्श थाने जी हद में खुद जी बिन धारदार वारदातुनि में 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गढ़ी खुदा बख्श का कोट भुटो वींदड़नि का 3 हथियारबंदनि फौरन रस्ता रोक करे मोटरसाइकिल रोक रक़म ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया। मज़म्मत करण ते कोट भुटो वासी सारंग भुटो ऐं संदसि दोस्त अकबर कोरेजो खे फौरन ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मी मुतासिरनि मूजिब फुर वाक़िए जी इतला गढ़ी खुदा बख्श थाने ते ॾिनी आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि एसएसपी लाड़काणू खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल मोबाइल फोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। गढ़ी हसन शाख के RD 40 ऐं RD 42 वटां घारो पवण सबब केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। पाणी हेठि आयल ॻोठ अलाबख्श कोठर इस्माइल बिरोई ऐं एतबार खोसो जे माण्हुनि मूजिब शाख जे RD 40 ऐं RD 42 खे 20 फुटनि जो घारो पियो आहे। शाख मां पाणी 4 कलाकनि ताईं निकिरंदो रहियो, पर आपाशी अमलो वक़्त सिर न पहुतो, जंहिं सबब केतिराई घर ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। हुननि वस वारनि खां मुतालबो कयो त घारे पवण सबब थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। कानपुर महर में शिकारपुर पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना पुलिस मुक़ाबलो पेश आयो आहे। मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे मारण जी दावा कई वई आहे। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी शेरोज़ कमलाणी मथां पुलिस एहलकार खे शहीद करण MPA ख़ालिद टोमकी मथां हमले ऐं केतिरनि ॾोहनि में मुलविस हुयो, जेको पंहिंजे ई साथियुनि जी फायरिंग में मारिजी वियो आहे। ॿिए पासे ॾोहारी शेरोज़ कमलाणी जे मौत बाद संदसि भाउ शहज़ादो कमलाणी ऐं संदसि साथियुनि पुलिस मोबाइल मथां हमलो करे पुलिस एहलकार वाजिद जूणे खे अगवा करे विया, जंहिं बाद SSP शिकारपुर शाज़ेब चाचड़ नोटिस वठंदे रेंजर्स एहलकार साण करे ॻोठ सुल्तान कमलाणी में कार्रवाई कई। कार्रवाई दौरान ॿिनि वधीक ॾोहारियुनि खे पुलिस मुक़ाबले में मारण जी दावा कई वई आहे, जॾहिं त पुलिस एहलकार वाजिद जूणे खे बाज़ियाब करायो वियो आहे। रावंती शहर अंदरि चोरी जी वारदातुनि में इज़ाफ़ो थियण लॻो। पुलिस ऐं इंतज़ामिया अॻोड़ निंड सुतल आहिनि। गुज़िरियल राति नामालूम चोर शहर जे 5 दुकाननि जा ताला तोड़े दुकाननि में पयल लखें रुपयनि जो सामान चोरी करे फरार थी विया। शहरनि पारां थाणे आॾो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। टंडो मस्ती क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार ऐं मासूम नींगर ज़ख़्मी थी पिया। शहरनि पारां ज़ख़्मी अर्ज़ मोहम्मद मरी ऐं नींगर ग़ुलाम फरीद मरी खे तिबी इमदाद लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त इलाइक़े वासियुनि ट्रालर ड्राइवर ऐं क्लीनर खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो।